पंहिंजे रस्ते में कोशिश कनि था असीं बि पंहिंजा सभु रस्ता उन्हनि खे खोले ॾींदासीं। ही मुबारक घड़ियूं आहिनि, माण्हू ॾींहं जो रोज़े सां हुजे थो। रोज़ो पंहिंजी जाइ ते ख़ुदि रियाज़त आहे। रोज़े रखण सां ख़ुदि अंदरि क़ल्ब ऐं बातिन खे सफ़ाई मिले थी। अलजू तआमुल्लाह युरबा बिहा अबदान सिद्दीक़ीन। बुख अल्लाह जो ताम आहे जंहिंसां सिद्दीक़नि जे बदननि जी परवरिश थींदी आहे। बुख सां असां पर पेटी माण्हू, असांजो पेट पलबो आहे मानी ते, ॻोड़ ते, भत ते। जेके सिद्दीक़ आहिनि न उन्हनि जो वजूद पलबो आहे बुख ते। ऐं जेको जेतिरी बुख काटींदो अल्लाह तबारक व तआला जल शानो उनखे जन्नत जे हूरनि जो घोट बणाईंदो ऐं उन जो जब्बार रब्बुल आलमीन ख़ुदि वलीमो कंदो जन्नत। ॾिसो पुट जी शादी थींदी आहे, हुनजो पीउ वलीमो कंदो न, या ॾाॾो या चाचो या मामू जेको वॾो हूंदो आहे उहो हुनजो वलीमो कंदो, दोस्त यार सॾींदो, हवा मुंहिंजे बचे जी शादी आहे, अचो मुंहिंजे ख़ुशी में शरीक थियो। रोज़ेदारनि जो अल्लाह पाण वलीमो कंदो, हुनखे जन्नत जे हूरनि जो घोट बणाईंदो ऐं हुनजो वलीमो बेहिश्त जे अंदरि थींदो। घणे खाइण सां तबियत में पंहिंजो सुस्ती, ग़िफ़लत, तकासुली पैदा थींदी आहे। ज़िक्र फ़िक्र जी हलावत ख़तम थी वेंदी आहे। बुख जे करे माण्हू थोरो बि ज़िक्र कंदो त वधीक हुनखे फ़ाइदो मिलंदो। मानी, ॻोड़, खाधो इहो नफ़्स जी ग़िज़ा आहे। बुख रूह जी ग़िज़ा आहे। रूह जेको आहे अंदरि में उनजी ग़िज़ा बुख आहे। जेतिरी माण्हू बुख बर्दाश्त कंदो ओतिरो अल्लाह तबारक व तआला उनजी रूहानियत खे मज़बूत कंदो। असां सम्झूं था त मानी खाईंदासीं त बदन में ताक़त थींदी, पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम या सहाबा किराम 3-3 ॾींहं 4-4 ॾींहं मानी न खाईंदा, पर जेॾी महिल तलवार खणी जंग जे मैदान में निकिरंदा हुआ त कमाल कुव्वत हे दरी हे नहा हे नान शहीर में जवन जी मानी जा सुकल टुकर खाई। जेॾी महिल मौला अली बीहंदो तलवार ज़ुल्फ़कार खणी मरह वजड़नि वॾनि वॾनि पहलवाननि जा गभा गभा करे छॾींदा। इहा ताक़त का जिस्मानी या मानी जी कुवत कोन, इहा रूहानी कुवत हुई। रोज़े में रूहानी कुवत वधंदी आहे, बातिन खे तरक़ी नसीब थींदी आहे। जीअं तव्हां रोज़ा रखो था तीअं वरी कोशिशि कयो ज़िक्र फ़िक्र बि कायो कमायो। पहिरियों सबक़ु आहे क़ल्बी। जेॾीमहिल कमकार खां वांदा थियो दिलि में ईअं सम्झो मुंहिंजी दिलि अंदरों पुकारे रही आहे अल्लाह अल्लाह अल्लाह, इहो क़ल्बी ज़िक्र। ॿियो सबक़ु आहे रूही। टियों सिरी, ख़फ़ी, अख़फ़ा, नफ़्स, सुल्तानुल अस्कार। 7 लतीफ़ा आहिनि जिस्म जे अंदरि। उनमें हर लतीफ़े जो पंहिंजो रंग आहे, पंहिंजी कैफ़ियत आहे, पंहिंजो लुत्फ़ ऐं सुरूर आहे। पर उहो उन खे नसीब थींदो जेको महिनत करण वारो आहे, जेको काहिण कमाइण वारो आहे। मुंहिंजा भाइरो ही तव्हांजे लाइ सुनहरी मौक़ो आहे। रमज़ान जो महीनो तव्हां रोज़ा बि रखो था, तरावीहूं पढ़ो था, अल्हम्दुलिल्लाह, पर वरी ज़िक्र फ़िक्र वारी वाट कायो, ज़िक्र वारो रस्तो वठो। हे जहान वरी ॿियो आहे, फ़क़ीरी वारो जेको जहान आहे न,
ही दुनिया जहान ॿियो आहे, अंदर वारो जहान अञा ॿियो आहे। वो ताक खुलंदा त अंदर वारो जहान नज़र ईंदो। बुख उहे ताक खोलींदी आहे, वरी उन सां गॾु जे ज़िक्र फ़िक्र हुजे न त तव्हांजे अंदर वारा ताक खुलंदा, तव्हां ते अलाह ताला जे बातिन जूं महिरबानियुनि जा दरवाज़ा खुलंदा, तव्हांजे रूह खे बालीदगी पाकीज़गी नसीब थींदी। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे बातिनी दरजात नसीब फरमाए। अल्लाह जे ज़िक्र जे करण सां रब करीम शल पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ नसीब।